बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा वाजिब सद एहतराम दोस्तों ऐं बुज़ुर्गो, इंशाअल्लाहुल अज़ीज़ अॼु अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त जेको जुमे जे ॾींहुं दोस्त अहबाब हिक ॿिए खे जुमे जी मुबारकबाद ॾींदा आहिनि, इहो मुबारकबाद ॾियणु कीअं आहे? त आया इहो मुबारकबाद ॾियणु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? यानी शरीयत में इन जो छा हुकुम आहे, शरीयत में इन जी कहिड़ी हैसियत आहे? त मुंहिंजा दोस्तों ऐं बुज़ुर्गो, सभ खां पहिरीं इहो ॼाणणु ज़रूरी आहे त जुमे जी मुबारकबाद जो मतिलबु, मक़सदु ऐं इन जी माना आख़िर कहिड़ी आहे। त मुंहिंजा दोस्तों ऐं बुज़ुर्गो, जुमे जी मुबारकबाद जो मतिलबु इन जी माना ही आहे त दोस्त अहबाब हिक ॿिए खे जुमे ॾींहं जे बाबरकत हुजण जी दुआ पिया ॾियनि। ऐं हालांकि जेकर ॾिठो वञे त वाक़ई जुमो हिकिड़ो बाबरकत ॾींहुं आहे, सो उन बाबरकत ॾींहं जे अंदरि दोस्त अहबाब हिक ॿिए खे जेकॾहिं जुमे जी मुबारकबाद ॾींदा आहिनि त इहो बिल्कुलु जाइज़ आहे, इन में को बि हर्ज कोन्हे को। लेकिन दुआ जी नियत सां ई जाइज़ आहे। जेकॾहिं इन खे सुन्नत सम्झो वञे या इन खे ज़रूरी सम्झो वञे या इन खे दीन जो को हुकुम सम्झी करे केरु पंहिंजे दोस्त खे भाउ खे मुबारकबाद ॾिए थो त उन सूरत में इहो अमल बिदअत में शुमार थी वेंदो हलियो। बहरहाल अव्हांखे ॿुधाइण मां अॼु असांजो मक़सदु इहो ई आहे त जेकॾहिं अव्हां हिक ॿिए खे दोस्त अहबाब खे जुमे जी मुबारकबाद ॾींदा आहियो त घटि में घटि इहो ख़्यालु कंदा करियो त इन खे ज़रूरी न सम्झो। ऐं जेकॾहिं अव्हां जो को दोस्त मुबारकबाद अव्हांखे नथो ॾिए या को दोस्त ॿिए कंहिंखे मुबारकबाद नथो ॾिए त उन ते तनक़ीद करणु, उनखे तान तशनी तनक़ीद वग़ैरह जो निशानो बणाइणु, इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त अव्हां इन खे ज़रूरी पिया सम्झो। इन सूरत में इहो कमु बिदअत में शुमार थी वेंदो हलियो। इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त असांखे सॼी ज़िंदगी सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए ऐं बिदअत खां सॼी ज़िंदगी असांखे बचाए रखे। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।